इस्लामाबाद में खबर ईंदा हालु त इस्लामाबाद पुलिस तरफां औरत मार्च में शिरकत कंदड़ औरतुनि ते लठबाज़ी जो वाक़ियो पेश आयो आहे। पुलिस जो चवणु आहे त टोलियुनि जी सूरत में औरतुनि जे मार्च में शिरकत सबबि ॾंद शिकत थी, जॾहिं त औरतुनि जो चवणु आहे त पुलिस औरत मार्च खे रोकण जी भरपूर कोशिश कई, जंहिं सबबि तकरार थियो। इस्लामाबाद पुलिस मूजिबि मार्च दौरान औरतुनि ते लठबाज़ी करण ते 3 एहलकारनि खे मुअतल कयो वियो आहे। ज़िम्मेवारनि जो पतो लॻाए वधीक कार्रवाई कई वेंदी। अस्सलाम वालेकुम जी, मैं तांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।